बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी सिंध जी कायद अमीर बम्बरो। दोस्तों, काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु लाइव ज़रूरु सम्झुमि। हिकु कुते सिंधियुनि ख़िलाफ़ु बकवास कई आहे, उनखे जवाबु ज़रूरु महसूसु कयुमि त उनखे जवाबु ॾियणु घुरिजे। ख्वाजा इज़हार जेको बकवास पियो करे, सूबो त हुनजो पीउ ॾाढो बि नथो वठी सघे, सूबो त परे जी ॻाल्हि आहे, पर सिंध जे हिकु इंच ते बि हुनजी दावा क़बूल न कंदासीं। पर आउं उनखे ॿुधाइण थो चाहियां त बेनसिल आहे। जॾहिं तव्हां इंडिया खां आया हुआ त तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे वॾनि जी कहिड़ी हालत हुई। तव्हां पंहिंजे वॾनि खां कॾहिं पुछियो आहे त हू कहिड़ी हिते हालत में आया ऐं असां उन्हनि खे हिते कीअं क़बूल कयोसीं? तो पंहिंजे वॾनि खां इहो पुछियो आहे त तव्हां इंडिया जा हुयव केरु? तव्हां इहे जेके बकवास था कयो सूबे जे लाइ, इहे हिन वक़्तु जेके सिंध में रहो था, सिंध जी दिलि कराचीअ में टारगेट किलर, भत्ताखोर ऐं लैंड ग्रेबर जिन कराचीअ जूं मुख़्तलिफ़ पार्कनि ते लैंड ग्रेबिंग करे चाइना कटिंग ज़रिए प्लाट वेकिरो कया, भत्ताखोर आहियो, दहशतगर्द आहियो, राज जा एजेंट आहियो। तव्हांजो पीउ अल्ताफ़ ई कोन वठी सघियो सूबो, त तव्हां केरु थींदा आहियो सूबे जी ॻाल्हि करण वारा? बाक़ी रहियो मसइलो तव्हां जेका सिंधियुनि ते तनक़ीद कई आहे, त मां तव्हांखे यादि ॾियारियां त तव्हां ॾे तस्वीरूं कई भेरा मां फेसबुक ते रखियो, उन तस्वीरुनि में पंहिंजे वॾनि जी हालत ॾिसो त असल में तव्हां इंडिया जा भंगी हुयो। गटर साफ़ कंदा हुआ तव्हांजा वॾा इंडिया में। असां तव्हांखे उतां जॾहिं पाकिस्तान ठहियो त उतां जेके आया उन्हनि खे पंजाब में न क़बूलियो वियो। उन्हनि खे चयो वियो त पाकिस्तान आगे है। पोइ बि असां तव्हांखे क़बूल कयोसीं, हिते तव्हांखे असां मुस्लमान कयोसीं। जेके हिन वक़्तु तव्हांखे कुरैशी पिया सॾायो, के सिद्दीकी पिया सॾायो, के गोरी पिया सॾायो, लानत आहे तव्हां अहसान फरामोशन ते। नमक आराम ख्वाजा इज़हार, तो हिकु नंबर जो लानती माण्हू आहीं। तो जहिड़ो लानती ख़ालिद मक़बूल जहिड़ो, फारूक कुते जहिड़ो को बि नमक आराम न थींदो। तव्हां सां उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿाहिरि गॾु आहिनि ई कोन। तव्हांजो पावर, तव्हांजी ताक़त, तव्हांजी हैसियत, तव्हांजी अफ़रादी क़ुवत असां ॾिसी छॾीसीं तव्हांजे रैलियुनि में। तव्हांजे रैलियुनि में असां ॾिठोसीं त तव्हां सां केतिरा उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿाहिरि गॾु आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿाहिरि सिंधी आहिनि, असां सां गॾु आहिनि, असां हुननि सां गॾु आहियूं। तव्हां सिर्फ़ु हिकु टोलो आहियो बेग़ैरतनि जो, जेकी टारगेट किलर, भत्ताखोर ऐं लैंड ग्रेबर, मंशात फरोश ऐं राज जा एजेंट, जेके राज जी दलाली था कनि। असां राज जे दलाली करण वारनि ते लानत था विझूं। बेशर्मो, यादि रखो, ही लखे सिंधी जेके कराची में अची तव्हांखे ॿुधाइण था चाहिनि त ही असां लखे सिंधी कराची में एहतिजाज कयूं था। तव्हां ॾिसो, इहो सिर्फ़ु टेलर अथव। जॾहिं किरोड़े सिंधी रोडनि ते निकिता त तव्हांखे लिकण जी जाइ बि न मिलंदी। हिकु तरफ़ सिंधियुनि जो तूफ़ान हूंदो, ॿिए तरफ़ तव्हांजे लाइ समंदर हूंदो। मूंखे ॿुधायो त तव्हांजे लाइ रस्तो को बचे थो? तंहिं करे चुप करे ख़ामोशीअ सां पंहिंजो रोज़गार कयो ऐं कानून सां मुंहुं ॾेई तव्हां जेका बि ज़ुल्म ज़्यादती कई आहे उनजी माज़रत करे कानून सां मुंहुं ॾियो। तव्हांजे लाइ इहा ई बहितरी आहे। ॿी सूरत में तव्हांजो अहिड़ो हशर थींदो जो तव्हांजो पीउ ॾाढो बि तव्हांखे कोन सुञाणींदो। तव्हां जिते पॾो पिया मूदीअ ते न, उहो तव्हांखे मूदी बि कोन बचाए सघंदो। लानती, तव्हां यादि रखो, सिंधियुनि ख़िलाफ़ु बकवास था कयो, लानत हुजेव, नमक आराम। कुतो वेहंदो आहे तॾहिं बि पुछ लुटकाए वेहंदो आहे। तव्हां त उन कुते खां बि परे आहियो बेग़ैरतो। आख़िरी लफ़्ज़ इहे तव्हांजे लाइ काफ़ी आहिनि। जेकर अञा तव्हां ख़ामोशी न कई त पोइ अॻिते वधंदासूं। जीअं सिंध, जीअं कायद अमीर बम्बरो।